पारस, तू पंहिंजे माउ पीउ जे घर वञी थी, असां तोखे नथा रोकियूं, पर सॼो सॼो ॾींहुं उते वेहण इहा ॻाल्हि सुठी कान्हे का। जॾहिं मूंखे मुंहिंजे मुड़ुस मोकल ॾेई छॾी आहे त पोइ तूं केरु थींदी आहे मूंखे रोकण वारी? मां तोखे रोकियां नथी, पर तूं जेको सॼो सॼो ॾींहुं उते वेठी हूंदी न त माण्हू इन ॻाल्हि खे सुठो कोन सम्झंदा। हिन वक़्तु अम्मा ऐं बाबा खे मुंहिंजी ज़रूरत आहे। माण्हू मुंहिंजे बारे में छा था सोचनि, छा था चवनि, मूंखे हुनजी काई परवाह नाहे। चाची, तोखे त ख़बर आहे न त पारस अॻे ई घर कान थी करे, ऐं मथां वरी अधेदर हिन खे एॾी मोकल ॾेई छॾी आहे जो सॼो सॼो ॾींहुं उते वेठी आहे। हिननि सां ज़ुल्म बि त हैदर ई कयो आहे न। हैदर हाणे पछताए थो, तॾहिं इजाज़त ॾिनी अथई त वञी पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कर, जेके पोड़ा सॼो ॾींहुं वीचारा वेठा था रोअनि। चाची, छा इन करण सां आधे हैदर जा गुनाह माफ़ थी वेंदा? इन खे छूट ॾियण सां आधे हैदर जो पंहिंजो घर ख़राब थींदो। असांजी भले ॻाल्हि न ॿुधो तव्हां। मुंहिंजी हूं ॿुधे के मां करे बि छा थी सघां, सो कंहिंजी पंहिंजी देंबे वारी वाटे हिकु थो हले। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।